सांगड़ सिंजोरो थाने जी अदरौपचाणी में 2 महीना अॻु शोहर कैंट में मोकल ते आयल फौजी एहलकार अतार रहमान के कत्ल जो मामूल हल थी वियो। संदसि घरवारी मौसमुहात मरियम जी फरियाद ते सिंजोरो पुलिस फौजी की ख़ुदकुशी जो केस दाख़िल कियो हो, पर जांच दौरान मालूम थियो आहे त मौसमुहात मरियम पंहिंजे आशना नईम अली कीरो की मदद से पंहिंजे मुड़ुस के पिस्टल जा फायर करे कत्ल कियो हो। जाबदार हुन जी आशना की गिरफ़्तारी ते दौरान जांच मौसमुहात मरियम पंहिंजी आशना नईम अली कीरो की मदद से मुड़ुस के कत्ल करण जो एतराफ़ कियो आहे। कत्ल में इस्तेमाल थियल पिस्टल पिणु पुलिस हवाले कियो वियो आहे। जाबदार खिलाफ़ कत्ल जो केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे, जॾहिं त गैरकानूनी हथियार रखण जो एक अलग केस दाख़िल कियो वियो आहे। कैमरामैन मेरम बिरोई सां गॾु रिपोर्टर साजिद अली जलालाणी, मीडिया द न्यूज़ HD डिस्ट्रिक्ट सांगड़।